अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं तो मोदी भगवान ऐं जेको आहे त जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि सिंधी ड्रामो ज़ालमी रमी में जेको आहे त 7-8 एपिसोड अची चुका आहिनि। हुन में छा थियो आहे सभु कुझु तव्हां पोइ ते ॾिठो आहे। हाणे अॻिते छा थियण वारो आहे इन बाबति असां तव्हांखे मालूमात ॾींदासीं। पहिरियों दोस्तों मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे तमामु बहितरीनु लॻंदो आहे, तव्हांखे मां ॿुधाइण वारो आहियां जेको आहे त अॻिते जेको आहे छा जेको आहे त रबनि पंहिंजो बदिलो वठंदो उठी वञण खां। जी हा, पहिरियों दोस्तों अॻिते तव्हांखे इहो ॾिसणु वटां मिलंदो जेको आहे त रबन वारा जेको आहे उठी जे भाउ खे मतिलबु अगवा करे ॿुधायो हुनखे ॿधी करे हुनजे मथां तशदुद कंदा। मतिलबु पहिरियों दोस्तों अॻिते तव्हांखे इहो ॾिसणु वटां मिलंदो इंशाअल्लाह तमामु जल्द जेको आहे त 69 या 70 एपिसोडनि में तव्हांखे इहो ॾिसणु तमामु जल्द ॾिसणु वटां मिलंदो। उन खां बाद जेको आहे काफ़ी दोस्त मूंखे चवनि था यार रबन जी शादी थींदी या कोन थींदी ही मीरा सां। पहिरियों दोस्तों इहो बि तव्हांखे अॻिते ॾिसणु वटां मिलंदो। पहिरियों दोस्तों जेको आहे त मीरा जेको आहे त वनवा में वेठो आहे, उते रोई रहियो आहे। मतिलबु हुनजो मक़सदु इहो आहे जेको आहे त हिन जी शादी जेको आहे ज़बरदस्ती जेको आहे ग़ुलाम हाणे चयो आहे जेकॾहिं जेको आहे त मीरा जेके लुकमान शादी कोन कंदो त जेको आहे त मां पाण खे मारे छॾींदुमि, न त मां खे चई ओठे वारा मारींदा। मतिलबु अहिड़ा कुझु ॻाल्हियूं करे थो, इहा तव्हांखे अॻिते ॾिसणु वटां मिलंदा अहिड़ा ॻाल्हियूं। मतिलबु जेको आहे त ज़बरदस्ती सां मतिलबु जेको आहे त हाणे जेको आहे त लुकमान सां शादी कंदो जेको आहे त मीरा। उते जेको आहे त रईस गफ़ार ख़ान जेको आहे त हथियारनि सां ईंदो जेको चवंदो हितुनि जो ॻोठ जो अमन बर्बाद करण में उठियो हिन ॻोठ जो अमन बर्बाद कयो आहे। मतिलबु ओठ जो मथो मतिलबु तमामु घणो तशदुद करण जे लाइ मतिलबु हथियार खणी ईंदो आहे, ओठ जे घर में दाख़िल थींदो आहे। जेको आहे हिते जेको आहे त शादी खे जेको आहे त रुकियो वेंदो आहे। शादी जेको आहे त अॻिते ॾिसणु वटां इहो मिलंदो छा रबन शादी जेको आहे त थिए थो मीरा सां या नथो थिए, अॻिते तव्हांखे इहो ॾिसणु वटां मिलंदो। पर दोस्तों तव्हांखे ॿियो ॿुधाईंदो हलां जेको आहे रबन पंहिंजो बदिलो तमामु जल्द वठंदो, उठ जो भाउ क़ुर्बान खे मतिलबु अगवा करे खणी ईंदो। हाणे तमामु जल्द तव्हांखे इहो ॾिसणु वटां मिलंदो। उमेद आहे मुंहिंजी वीडियो तव्हांखे तमामु बहितरीनु लॻी।